जे नाज़रीन असां मौजूद आहियूं नेशनल प्रेस क्लब सकरहंड, जिथे सकरहंड लॻ खॾाइण मां प्रेमी जोड़ो पहुतो आहे। अचो त वधीक घणनि खां पुछूं जो छा चवणु आहे। आउं पंहिंजी मर्ज़ी सां घरां निकिती आहियां, को मूंखे ज़ोर ज़बरदस्ती कोन कई आहे, पंहिंजे मतिलबु मर्ज़ी सां कोर्ट मैरिज कई आहे। बाक़ी असांखे ख़तरो आहे मुंहिंजे माइटनि मां, तो असांखे चऊं था की सुकून जी ज़िंदगी माइटनि खे चऊं था जीअण ॾियो। असां पंहिंजी ख़ुशीअ सां निकाह कयो आहे, को कंहिंजी ज़ोर ज़बरदस्ती न। ऐं हिते ई सही आहियां, पंहिंजे ससुराल सां, पंहिंजे निणाननि सां इलाही ख़ुशि आहियां। अच्छा, ये कीअं पसंदि आयो तव्हांखे? गेम जे ज़रिए? हा। अच्छा, वो कहिड़ी गेम आहे? येलो लूडो। अच्छा, 5 ॼणा बि हूंदा हुआ, 10 बि हूंदा हुआ, 20 बि हूंदा हुआ। अच्छा, उन में तव्हां हिक ॿिए सां गेम खेॾंदो? हाँ, गेम बि खेॾंदा हुआसीं और ॻाल्हाईंदासीं बि हुआसीं। अच्छा। पोइ व्हाट्सएप ते कॉन्टेक्ट थियो। अच्छा जी। उन खां पोइ तव्हां अॼु निकिता हो? जी, 2 ॾींहं थिया निकिता। पोइ हाणे मुतालबो छा आहे तव्हांखे? असां सुकून जी ज़िंदगी जीअण चाहियूं था। उते नेट ते या नेट ते? अच्छा, नेट ते। जी। अदी बि गेम खेॾंदी? जी जी, गेम ते। तू बि गेम खेॾंदी? मतिलबु उते ग्रुप हूंदो, उन में ॻाल्हाईंदा कंदा हुआसीं, उन में असां ॿियो सां पसंदि बसि उते मतिलबु ॻाल्हाईंदासीं। खिलाड़ियूं मतिलबु दोस्त हूंदा, मतिलबु ग्रुप हूंदो असांजो उते मतिलबु। अच्छा, माना उन गेम खेॾण सां तव्हांजो? जी जी, अॻिते पोइ असां व्हाट्सएप ते आयासीं, व्हाट्सएप ते असां कॉन्टेक्ट थियो। अच्छा जी। पोइ घणो टाइम थियो तव्हांखे गेम खेॾंदे? असांखे 1.5 साल थी वियो मतिलबु। अच्छा, गेम खेॾंदे? जी। अच्छा, रहंदे असांजी। सही। उन खां पोइ मतिलबु हाणे 1.5 साल जेको थी वियो आहे। अच्छा जी। 1.5 साल खां पोइ अॼु माना तव्हां? अॼु हाणे असांजा 2 ॾींहं थी विया, असां निकाह कयो आहे हिते नवाबशाह में। जी जी। असां हिन खे पसंदि कंदासीं, हीअ छोकिरी को असांखे पसंदि कंदी। उते असांखे रिश्तो घुरियो, काफ़ी दफ़ा हुनखे चयोसीं असां रज़ामंदी ख़ुशी राह सां करण था चाहियूं। अच्छा। लेकिन उन्हनि न कई, त पोइ वरी असां मजबूरन छोकिरी जी पसंदि हुई, मुंहिंजी पसंदि हुई। असांखे जेको आहे सो सिंध हुकूमत खां असांखे नवाबशाह SP साहब खां इहा अपील आहे त असांखे मतिलबु सपोर्ट ॾियो वञे, असांखे सुकून सां जीअण ॾियनि। प्रेमी जोड़े जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि जो इहो ई चवणु आहे त असांखे तहफ़ुज़ ॾेई ऐं असांखे सुकून जी ज़िंदगी जीअण ॾिनी वञे। कैमरामैन असगर चवण सां गॾु मोर चांडियो, सच समाचार न्यूज़ सकरहंड।